सुको टुकर पानी में बोड़े जे खाई, सुको टुकर पानी में बोड़े जे खाई, ऐं पंजे ऊंचे घाट के मूर न झुकाई, त तुंहिंजी साईं रात ॾहूं थियनि। साईं मुंहिंजा मोहतरम साईं परवाने भती खां पोइ अज़ीम शख्स के डाइस ते अचण जी दावत ॾींदुसि, जंहिं हक़ जी राह में जिदोजहद कंदे कई सोबतूं सचियूं, कम्यूनिज़म खां तसौफ़ ताईं सफ़र कयो, त तव्हांजे साम्हूं ईंदो कामरेड ॼाम साकी। तूं जो मां पुछां, तूं जो मां लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे माण्हू। मोहतरम सदर मोहतरम साहिब मसूद अली शाह साहब, साहिब परवानो भट्टी साहब, साहिब डॉक्टर आबिद लहारी साहब, साहिब गरदर शाह लखियाली साहब, साहिब हाफिज मोहम्मद कासगली साहब, साईं रसूल बख्श गचेराई साहब, साईं असद जमाल अली साहब, दोस्तों ऐं साथियों, अस्सलाम वालेकुम। शारजियो हक़ सियासी जेके माण्हू अॼोकी कचहरी में मौजूद आहियूं, वॾे भागवार असां पंहिंजो पाण मां हिकिड़े चङे खे चूंडे साईं मक़सूद अली शाह खे पंहिंजो सदर करे विहारियो। असीं भागवार आहियूं जो पाण मां चूंडियल चङे सदर जी सदारत में ही कचहरी करे रहिया आहियूं। जॾहिं त पाकिस्तान जा माण्हू बाक़ी मुल्क पाकिस्तान जा माण्हू निहायत बदनसीब आहिनि, जो हिकिड़ो हमरा चार हमरा खणी बंदूकूं खणी ज़ोरीअ जी कुर्सी ते वेही रहियो आहे, न को असेंबलियूं न को चूंड, चेता सदर आहे। दोस्तों एहसास जे चक्कर मां मींहुं उठो, जेको पियो मिटीअ में किरो उहो जज़ब थिए, जेको पियो वण जे पर ते किरो उहो जेसि ताईं सुके तेसि ताईं उन इहो चहिरो फिरो, पर जेको फिरो दरिया में किरो उन टप ॾेई उछल खाई चयो त मां त दरिया। ऐं इहे सिज जी रोशनी जो किलो जिते जिते दुनिया काइनात खे उजाड़ियो, पर जेको रोशन सितारे ते पहुतो उहो किरूं पहुतो त सितारे वॾे लाख खकल खे मां पाण रोशनी आहियां। सही तसव्वुफ़ जो मिसाल बि है। दोस्तों एडियूं हाफ़िज़ मोहम्मद ख़ासि खेले आऊं चवंदा आहियूं त हिकिड़ियूं दरगाहूं आहिनि, ॿियूं दर्सगाहूं, जिन दर्सगाहुनि ते कुझु मिले थो, को नीअं नियापो मिले थो, को पैगाम मिले थो, का कम जी ॻाल्हि थिए थी, उहे दर्सगाहूं सबक ॾे। बाक़ी जेके रुगो मेलो थियो, बोरड़ा न चाहियो, खदरा न चाहियो, हमारा हलियल आहे, उहे वाकई दरगाहूं आहिनि, पोइ उते छा थो थिए ख़बर न आहे। साईं के हमरा कुझु नथा कनि, पर पंहिंजे पाण खे सूफ़ी था सॾनि, हुनजो ॿियो तसव्वुफ़ न आहे। तसव्वुफ़ पहिरीं पहिरीं शुरू ई ॻाल्हि हितां थी थिए त बाबा सिर जो साॻो लाहे त पोइ इश्क खे एतिरो लाहे। ऐं सिर जो साॻो लाहिण खां पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे जेकी नथा करे सघो। असांजे मुल्क जे माण्हुनि में, असांजे सिंध जे माण्हुनि रुगो 4 आना माण्हू चोथों हिसो माण्हुनि जो सिर जो साॻो लाहे थी कला बाग दैमी थल कहना नथा करे सघनि। इन करे
असांखे इहो बि तसव्वुफ़ ते न पर पंहिंजो पाण ते या माहौल ते या कैमरा सियाण बार को वॾी शइ इराक जी ॻाल्हि लकी तव्हां सभिनी रेडियोनि में ॿुधो अख़बारुनि में पढ़ियो त लंडन जे शहर में 20 लख मर्द मायूं निकिरी आया उन्हनि चयो त इराक ते हमिलो न कयो जॾहिं त अंग्रेज सरकार जेका हुई उहा हिन हमले में शरीक थी इटली जे शहर में रोम में 10 लख माण्हू निकिरी आया असांजे मुल्क में वॾा वॾा टुड़ मुला वेठा आहिनि 20,000 माण्हू न कढी सघां जहिड़ा कयो ऐं मुला मुला जी ज़ात ॾाढ़ी ॾाढ़ी जी साइज़ पई असां पर कोई इहो 20,000 माण्हू न कढी सघिया त बाबा इराक ते हमिलो न कयो त इहो ग़लति हाणे उनजो वॾो सबबु कहिड़ो आहे त अमेरिका इंग्लैंड ॿियनि मुल्कनि में जमहूरियत ऐं जिते जमहूरियत थिए थी जमहूरियत रुगो वोट जो हक़ न आहे जमहूरियत मानफ़ो आहे असांखे इंसान दोस्ती थी सघे पाकिस्तान में इहो झगड़ो शायदि तव्हांखे ख़बर हुई त कायदे मोहम्मद अली जिन्ना 11 अगस्त ते जॾहिं पाकिस्तान जी आईन असेंबली इजलास थियो तॾहिं हिकिड़ी मशहूर तकरीर कई ऐं उन तकरीर में हुन चयो त बाबा हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो तव्हां हिंदू हिंदू न रहंदो मुसलमान मुसलमान न रहंदो तव्हां सभु पाकिस्तानी थी वेंदो तव्हां सभु पंहिंजे मस्जिदनि ऐं मंदरनि में गिरजाउनि में वञण आज़ादु त पोइ छा थियो जॾहिं 14 अगस्त आई ऐं बानीअ पाकिस्तान कायदे मोहम्मद अली जिन्ना जी उहा तकरीर रेडियो पाकिस्तान तां नशर थियण लॻी त जॾहिं इन्हनि जुमलनि ते पहुती त रेडियो पाकिस्तान जा माइक बंदि थी विया ऐं सभिनी अख़बार मूंखे हिदायत पहुती त कायदे जी तकरीर मां इहे जुमला कढी थी पर हिकिड़ी अंग्रेजी अख़बार डान जो एडिटर करे वेचारो को पाण वांगुरु मतिलबु अल्ताफ़ हुसैन उन इहा हिदायत में खां इनकार कयो उन जिन्ना जी सॼी तकरीर अंग्रेज़नि हुकूमत कायदे जे हवाले न थी गई मुस्लिम लीग जे हवाले न थी गई पार्लियामेंट जे हवाले न थी गई अंग्रेज़नि हुकूमत पाकिस्तान जी फौज जे हवाले उहो ई करे सुप्रीम कोर्ट खे जिन्ना जी कायदे मोहम्मद अली जिन्ना जी तकरीर खे अंग्रेज़नि इन इलाइक़े त तव्हां ब्रिटिश इंडियन आर्मी आहियो पंहिंजे मफ़ादनि जो बि ख़्यालु रखंदव ऐं असांजे मफ़ादनि जो बि ख़्यालु ऐं हिननि ईअं ई ऐं उहा कशमत कई तॾहिं खां थी ग़लती तो सही आहे जेको एलेफ वारो झगड़ो आहे इहो ताज़ो 8 महीननि खां शुरू न थियो आहे इहो झगड़ो 47 खां वठी शुरू आहे जॾहिं खां आई सुख न ख़बर जुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जे सां PNA जे मूवमेंट हली या झगड़ो थियो उन खां पोइ जेका गुफ़्तगू पई हली उन में PNA मुतालबो कयो त बलोचिस्तान मां फौज भुट्टे इहो मुतालबो क़बूल कयो ऐं तंहिंखां पोइ ज़ियाउल कमांडर इन चीफ हुनखे चई त बलोचिस्तान मां फौजी कार्रवाई ख़तमु कयो ज़ियाउल चयो त ख़तमु तंहिंखां पोइ भुट्टे ऐं सभिनी हाज़िर इख़्तिलाफ़ जे अॻुवान गॾिजी हिनखे चयो त बलोचिस्तान मां फौजियूं कॾहिं जे मां न कढो काश उन वक़्तु लीडरनि मां कंहिंखे इहा हिमत थिया त हू पाकिस्तान जे माण्हू खे दुनिया जे माण्हू खे ॿुधाया त असीं बलोचिस्तान में फौजी कार्रवाई ख़तमु करणु चाहियूं था
पर असांजा गद्दार जनरल इहो कार्रवाई ख़तमु करणु चाहिनि ऐं असांजे हुकुम जो इनकार कनि। उहा गद्दारी हलंदी अचे जी मां अर्ज़ु कयो त पाकिस्तान जे माण्हुनि जो चौथी चौबी जे करे सिर जो साधो लाइ ऐं पोइ कंहिंखे हिकिड़ो लाइ त असीं अहिड़ो पोज़ीशन खटे सघूं था ऐं इहो इक़्तिदार आला वरी माण्हू रखी सघे छाकाणि ताज़ो पंजाब जे वज़ीर आबपाशी हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो आहे। उन चयो आहे त कालाबाग डैम मां त असीं पाणी जी नहरूं ठाहींदासीं पंजाब लाइ, पर थल केनाल जे कॾहिं हुकूमत बंदि कंदी त असांखे कोई ताल न थींदो, छाकाणि मर्कज़ जो मसइलो छा आहे त थल केनाल वटि इन में कालाबाग डैम खां टीरूं पाणी पर उते जनरल जूं ज़मीनूं पंजाब जे आबपाशी जे वज़ीर खे ख़बर आहे त कुझु बि चओ जनरल अॻे बि पंहिंजो मफ़ाद पाकिस्तान क़ुर्बान कंदा पर पंहिंजो मफ़ाद क़ुर्बान ऐं मूं इहो ॿिटिनि जाइनि ते दोहरायो ऐं अॼु बि अर्ज़ु कयां तव्हां जनरल यादि रखो पाकिस्तान हिकिड़ो सोन जो बेदो ॾियण वारी मुर्गी आहे। इन खे तव्हां अहिड़ियूं हरकतूं करे कोई न विझो, न त रुगो हिकिड़े टाइम जो बोर थींदो रोज़ जो 100 रुपए जो तव्हांखे न मिलंदो। तंहिंजे करे इहे हरकतूं छॾे सिंध जे बलोचिस्तान जे पख्तूनख्वा जे ऐं पंजाब जे बि मिसकीन माण्हुनि जो सराइकी माण्हुनि जे पंजाब जे बि मिसकीन माण्हुनि जे मफ़ादनि जो ख़्यालु रखो ऐं मुल्क खे लुटण जी रफ़्तार में कुझु कमी आहे। यादि रखो जेकॾहिं माण्हू थी सघे त ईरान वारो कमु ईरान में पोइ इहा ॻाल्हि मशहूर थी पाकिस्तान जे जनरल में त बाबा पाकिस्तान में को खमीनी पैदा न थी पए मसइलो थींदो, छाकाणि त खमीनी रोज़ सुबुह जो घटि में घटि 4 जनरल माराए तंहिंखां पोइ नाश्तो ऐं पाकिस्तान जा माण्हू एतिरा सड़ियल जो हुननि जो चैन जे मारण सां गुज़ारो न थिए। तंहिंजे करे बि हाणे मुल्क जे माण्हू जी कावड़ खे वधीक न आंदो आहे ऐं पाणी जी बंदिशूं आहे ही त हींअर सॼी न मथी सेण भटारे खे बि चवण लाइ मिलियो जनरल साहिब ॿधी न चई बाबा कालाबाग डैम में थल केनाल हुजण त तव्हां ॿुधो थोरी आहे भला भटारा तुंहिंजो इहो हींअर सिंध जे माण्हुनि में हेॾी बाहि हुई जब इहे हींअर मींहं न पवंदा त हींअर इहा माण्हुनि में बाहि इहा निकिरी अचे हाणे पाणी जी खोट जी ऐं माण्हुनि जेके रस्तनि ते दौड़ा पिया उहा ॻाल्हि अलाए किथे पवे उनजे करे हुकूमत क्या चल कुछ हया कुछ शर्म कुछ मुल्क के माण्हुनि तरह में कुछ पंहिंजो पाण तरह आओ साईं मथुरा जी शादी खे मुबारक जो पाण हेॾी हेॾी में करे ऐं हर साल रखाए गुज़र साल विया ऐं मूंखे ख़ुशी ऐं महिरबानी साईं जो हिन दफ़े बि मूंखे दावत मिली इन ख़ासि ताक़ीद सां तोखे अचणो अथव ऐं मां तव्हां साईं जो हैदराबाद वारो ख़लीफ़ो गोरचंद वारो हुनखे अञा पकड़ में त रोज़ चले हवा अचणो हवा हलंदासीं कार्ड में साईं जो नालो छपियो पियो अचिबो थोरो मज़बूत सफ़र जे करे सॼा मौजूदु हूंदा कथा जे मौलाना खे घेरे पिया आणींदा ऐं इहे महफ़िलूं मचंदियूं रहंदियूं तव्हांजी महिरबानी ख़्याल जी हाणे हिन खां पोइ ॻाइण जो प्रोग्राम बि आहे
उनखे टींगी तकलीफ़ कभी त मुंहिंजो ख़बर अथई फिटी थो उनखे बेतरा कुझु कम जूं ॻाल्हियूं थियूं हाणे जा ख़्यालु